अस्सलामुअलैकुम नाज़रीन, धरती टीवी में भलीकार मां आहियां मंजर अज़ीज़। सब खां पहिरां शामिल कंदासीं हिन वक्त जूं हेडलाइंस। वज़ीर आज़म शहबाज शरीफ तरफा कराची ले $1 अरब ॾियण जो ऐलान। संदसि चवण आहे त 3.5 सालनि में गुज़रियल हुकूमत 22,000 अरब जो कर्ज़ वरितो। गुज़रियल हुकूमत अवाम खे को रिलीफ न ॾिनो। हुननि पंहिंजे दौर में जदीद बिजली जा मनसूबा लॻाए लोड शेडिंग ख़त्म कई। हाणे माण्हू लोड शेडिंग जो सबब पुछी रहिया आहिनि। सिंध जी धरती अमन प्यार ऐं मोहब्बत जी धरती आहे। हू हिते रुगो पॉइंट स्कोरिंग करण न आयो आहे, हू शहरनि जा मसला ॿुधण ऐं हल करण आयो आहे। कराची शहर जे पाणी जो मसलो हल करण चाहियां थो। जन शयुनि जी इम्पोर्ट ते पाबंदी लॻाई, उहे आम माण्हू इस्तेमाल नथो करे। इलेक्शन कमीशन पंजाब असेंबली में हमजा शहबाज के वडो वजीर जो वोट ॾियण वारी पीटीआई जे 5 बागी मेंबरनि खे डी सीट करे छॾियो। चीफ इलेक्शन कमिश्नर सिकंदर सुल्तान राजा तहरीक इंसाफ जे बागी मेंबरनि खिलाफ रेफरेंस जो महफूज़ कयल फ़ैसिलो ॿुधायो त इत्तफ़ाक़ राय सां बागी मेंबरनि खे डी सीट करार ॾिनो वियो। फ़ैसिले में चयो वियो त पीटीआई जा मेंबर हमजा शहबाज खे वोट ॾेई बागी थिया। डी सीट थियल मेंबरनि मां 18 जो तालुक जहांगीर तरीन ग्रुप, 5 जो तालुक अलीम खान ग्रुप सां आहे। अॼु भयानक सियासत जो हिकु ॿियो बाब बंदि थी वियो। पीटीआई जे जनरल सेक्रेटरी असद उमर इलेक्शन कमीशन जे फ़ैसिले बैदि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त हू क़ौम खे मुबारकूं ॾियणु चाहे थो त अॼु भयानक सियासत जो हिकु ॿियो बाब बंदि थियो। ही माण्हू पैसा लॻाए हुकूमत में ईंदा आहिनि ऐं वधीक पैसो कमाईंदा आहिनि। इलेक्शन कमीशन जे फ़ैसिले सां पंजाब हुकूमत ते को असर न पवंदो। पंजाब में मेंबर डी सीट न, पर इमरान खान जे मुंह ते 25 चमाटूं लॻायूं आहिनि। पंजाब असेंबली में बागी मेंबरनि खां सवाइ अक्सरियत हासिल आहे। पंजाब असेंबली में नून लीग ऐं इत्तेहादियुनि जो अंग 177 आहे। बागी मेंबरनि जे फ़ैसिले खे चैलेंज करे सघूं था। सूद समावारी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब जी प्रेस कॉन्फ्रेंस। जांच इदारनि में मुक़ररियूं ऐं बदलियूं शफ़ाफ़ आहिनि, अदालत में जवाब ॾींदासीं। सूद समाज जे वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो आहे त काबीना रूल्स ऑफ बिज़नेस तहत फ़ैसिला कया आहिनि। पाबंदी जे फ़ैसिले जो जवाब सुप्रीम कोर्ट में पेश कयो वेंदो। नेब चेयरमैन जस्टिस रिटायर जावेद इकबाल नेब में मुक़ररिन ऐं बदलियुनि ते फौरी पाबंदी लागू करे छॾी। नेब पारां जारी कयल पधरनामे में चयो वियो आहे त जेकी बि बदलियूं ऐं मुक़ररियूं गुज़िरियल कुझु अरसे में थियूं आहिनि, उन्हनि ते बि अमल रोकियो वियो आहे। पधरनामे मूजिबि नेब चेयरमैन हिदायत कई आहे त नेब हेडक्वार्टर में समूरा भेरो सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले ते जीअं जो तीअं अमल कनि। पाकिस्तान ऐं तुर्की बहितरीन लाॻापन सां ॿधल आहिनि। मुख़्तलिफ़ शोबनि में पाकिस्तान ऐं तुर्की जी हिक ॿिए खे बहितरीन मदद हासिल आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ कराची में पाकिस्तान ऐं तुर्की जे सहकार सां तैयार कयल PNS बदर जे लॉन्चिंग तक़रीब खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म चयो आहे त PNS बदर जे लॉन्चिंग तक़रीब में शिरकत संदसि लाइ एज़ाज़ आहे। पाक बहरिया जो सरबराह तुर्क कंपनी ऐं शेप यार्ड अमलो मुबारकनि जो हक़दार आहे। PNS बदर पाकिस्तान ऐं तुर्की जे इश्तिराक जो बहितरीन मिसाल आहे।
सिंध में पानी की खो 47 सैकड़ों बरकरार। सिंध के हिस्से जो 21,000 क्यूसिक पानी पंजाब लिंक केनालन जरिए खणन लगो। गुड्डू और सखर बैराज वट पानी की सतह में वाद बावजूद बंद पियल केनाल खुली न सघिया। ईंदड़ 3 ॾींहनि ताईं गुड्डू वट पानी की सतह में 15,000 क्यूसिक ताईं वाद जो इम्कान। सखर बैराज के साॼे पासे का निकरंदड़ दादू केनाल के ईंदड़ 24 कलाकनि अंदर खोलण जा इम्कान। राइज केनाल के 21 मई ते खोलियो वेंदो। गुड्डू बैराज ते 77 सैकड़ों, कोटड़ी बैराज ते 59 सैकड़ों और सखर बैराज ते 37 सैकड़ों पानी खोट की बरकरार है। डॉलर के मुकाबले में रुपयो वधिक कदर विञाए वेठो। इंटर बैंक में डॉलर 40 पैसा महांगो। डॉलर 200 रुपया 50 पैसनि में विक्रो थियण लगो। हुकूमत तरफा 10 जून ते बजट पेश करण जो ऐलान। नाणे के वफाकी वजीर मिफ्ता इस्माइल मुल्की मईशत में जल्द तब्दीली की उम्मीद जाहिर करे छड़ी। ट्विटर ते जारी बयान में मिफ्ता इस्माइल चवाए तो अप्रैल जो करंट अकाउंट खसारो 62 करोड़ 30 लाख डॉलर रहो। अप्रैल जो खसारो 9 महीनन के सरासरी खसारे जो अदा है, जेको इस्तेकाम लाइ सुठो इशारो है। IMF से हाकारी गालियों जारी आहिन। हू मुल्की मईशत में तमाम जल्द तब्दीली दिसी रहो है। इमरान खान चवंदो हो तो खुदकशी कंदुस पर कर्ज न वठंदुस। कौमी असेंबली के इजलास दौरान ॻाल्हाईंदे माहौलियात वफाकी वजीर श्री रहमान चयो आहे त PTI की हुकूमत ने मुल्की मजमूई कर्ज 53,000 अरब रुपयनि खां भी चढ़ी वियो। इमरान खान पाकिस्तान के गैर मुल्की कर्जन के दुबण में फांसाए छॾियो। इक़्तिदार में अची इमरान खान 23,000 अरब रुपयनि खां वधीक कर्ज वरितो। लाहौर हाई कोर्ट हमजा शहबाज के हलफ बर्दारी खिलाफ दरखास्तों ॿुधणी लाइ मंजूर करे वरितियूं। धुरिन के नोटिस जारी। पंजाब असेंबली के स्पीकर परवेज़ इलाही पारां दाख़िल दरखास्त में हमजा शहबाज और बेन के धुर बणायो वियो। दरखास्त में मौक़िफ़ इख्तियार कयो वियो त हमजा शहबाज वॾे वज़ीर चूंडजण खां लाइ घुर्बल वोट हासिल न कया। डिप्टी स्पीकर हमजा शहबाज के बिना कंहिं जवाज़ जे वॾे वज़ीर की चूंड में कामयाब करार ॾिनो। हमजा शहबाज के वॾे वज़ीर तौर कम करण खां रोकियो वञे। अदालत धुरिन के 25 मई लाइ नोटिस जारी करे छॾिया। सिंध हुकूमत कापी और कंहिं बे फर्द के इम्तिहान में विहारींदड़नि खिलाफ 1 साल का 3 सालन ताईं पाबंदी लगाइण जो इशारो ॾेई छॾियो। तामीमी बोर्ड्स विहारींदड़ 1 साल का 3 साल ताईं पाबंदी लगाई वेंदी। सिंध में कापी कल्चर रोकण लाइ वधीक सख्त कदम खणणा पवंदा। कापी कराईंदड़ उस्तादनि, वालिदैन और माफियाज़ खिलाफ सख्त कार्रवाई कई वेंदी। बलोचिस्तान के वॾे वज़ीर अब्दुल कुद्दूस बदिन जो बेएतमादी की रिथ जो मुकाबलो करण जो ऐलान किया है। कुद्दूस बदिन जो चयो आहे त जेकॾहिं रिथ आणण वारा चाहिनि था इक़्तिदार में अचण पाण बजट पेश करण त उहे कोशिश करे वठन। रिथ जमा कराईंदड़ अॻूणे वॾे वज़ीर ॼाम कमाल चयो आहे त नए वॾे वज़ीर के हवाले से समूरनि पार्टियुनि जो गॾियल फ़ैसिलो हूंदो। जल्द नए वॾे वज़ीर लाइ हिक गॾियल उम्मीदवार की चूंड कई वेंदी। लाड़काने में संगावती तकरार तां पोरियत कतल लाश अस्पताल में पियल रहो। डॉक्टर गायब रहा। वडा आगाणी में टमाटन की मजदूरी ते वींदड़ नौजवान माजिद मीरबर के हथियार बदन कतल करे छड़ियो। पुलिस ज़रियन मूजिब वाक़ियो संगावती तकरार तां पेश आयो। मक़तूल जो मर्द अस्पताल मुंतकिल करण ते अस्पताल में पियल रहो। डॉक्टर ड्यूटी तां गायब हुआ। कंडे अलायार में फोरू की कोशिश नाकाम। गार्ड की फायरिंग में एक फोरू मारिजी वियो। बो जख्मी फोरुन जो एक साथी फरार थी वियो। हैदराबाद रोड अब्बास बाई टाउन मदीना मार्ग ते फोरू की कोशिश दौरान भरवारे पेट्रोल पंप के गार्ड की फायरिंग में फोरू हैदर शेख मारिजी वियो। कामरान प्रयास जख्मी थी पियो। पुलिस ज़रियन मूजिब बिनी फोरुन जो ताल्लुक टंडो जाम सां है। जख्मी फोरू के टंडो अलायार अस्पताल दाखिल किया वियो।
ऐं मुल्क के अक्सर मैदानी इलाक़नि में मौसम गरम। कराची में सामूंडी हवाऊं घुलण सबब गर्मी जो ज़ोर टुटी वियो। मौसमियात खाते मूजिब सखर, लाड़काने, जेकबाबाद ऐं दादू में मिट्टी वारियूं हवाऊं हलंदियूं। पंजाब, KPK ऐं गिलगित बल्तिस्तान के कुछ इलाक़नि में मींहं जा इम्कान आहिनि।